जेको बेहतर हिकिड़ो फ़ैसिलो थींदो उन में मां ॿेली थींदो ऐं इन सूबे लाइ पंहिंजे बचड़नि जे मुस्तक़बिल लाइ उहे सभु मुश्किलात जेके अचण वारियूं आहिनि उन्हनि खे बाक़ाइदा मोड़ ॾींदो ऐं पंहिंजे जाइज़ बुनियादी हक़नि जो तहफ़ुज़ कंदो। देर तमामु घणी थी वई तव्हांखे बि हिते बीठे बीठे तहां असां गॾिजी जे सिंध खे सिंध जी आवाम खे सिंध जे जेके बि चाहीता संजीदा दोस्त आहिनि उन्हनि सां गॾु इन सूबे खे सूबे जी उहा हैसियत जेकी हैसियत सभु भुलिजी आहिनि त पाकिस्तान जो ठाहिण जी करारदाद इन सूबे में असेंबली में मंज़ूर थी त असांखे निंदड़ को न सम्झियो वञे। सिंधियुनि खे असां फेडरेशन जो हिस्सा आहियूं। फेडरेशन जो हिस्से में आइन जे मुताबिक़ हलणो आहे ऐं असांखे असांजो जाइज़ हक़ तव्हां असांखे वठण लाइ उते रड़ घोड़ा न आहे करणी पर तव्हांखे असांजो हक़ पाण ॾियणो आहे छो त असां फेडरेशन जो हिसो आहियूं। जे न ॾींदव त तव्हां हिते ॿुधो आहे साईं अयाज़ लतीफ़ पलीजे साईं जी बि काफ़ी शाराना हिकिड़ी तकरीर हुई। ज़ैन शाह साईं बि पंहिंजी गुफ़्तगू में उहे सभु शेरो शाइरी त न करे सघिया पर हिकिड़ी जाइज़ ॻाल्हियूं करे विया। त इहे सभु शयूं असां तव्हां ॿुधूं ज़रूरु था पर इहो सोचणो पवंदो त छा असां अमल इन ते करण लाइ पंहिंजे ॿियनि दोस्तनि खे इन ते अमल करण लाइ राज़ी करे सघंदासीं। पंहिंजे हक़ुनि खे हक़ जाइज़ हक़ पंहिंजे सिंधियुनि लाइ जेकी हक़ तलफ़ी सम्झूं था थिए थी उहे उन्हनि ते पुॼाए सघंदासीं। इन ते असांखे सोच वीचार करणो पवंदो। हितां जेको वञे पंहिंजी यूनियन काउंसिल में ॻोठ में अॼोकी इन कार्रवाई जो ऐं इन बेदारी मार्ग जो मक़सदु वञी सम्झाए छो त कालाबाग डैम लाइ जॾहिं मूवमेंट शुरू थी हुई उनखे 15 साल लॻा हुया उन ओज ते अचण लाइ। हाणे असांखे इहो सोचणो आहे त असां वटि सोशल मीडिया आहे नौजवान भाइर आहिनि पढ़ियल लिखियल ऐं जेतिरो जल्दी इन वक़्तु असां हिकिड़ी सुजागी ॾेई था सघूं ॻोठनि में नंढनि शहरनि में उहो वक़्तु घटि लॻंदो। उन में तव्हांजी महिनत खपे ख़ासि तौर ते जेके दोस्त असांजा सोशल मीडिया जा सोशल वर्कर आहिनि उन्हनि जो किरदारु तमामु ज़रूरी मां सम्झां थो। इन में जे उहे साथ ॾींदा त उनजो तमामु सुठो हिकिड़ो मोट मिलण जो अंदेशो आहे ऐं घटि वक़्त में त तव्हां असां इहो महसूसु था कयूं त असांखे ज़बान अलाह ॾिनी आहे वाकई ॾिनी आहे महसूसु छो था कयूं असांखे ॾिनी आहे अकुल ॾिनो आहे दिमाग़ आहे इस्तेमालु था कयूं उज़बा ॾिना आहिनि साबित आहिनि इस्तेमालु था कयूं। सो इहो असांजो सूबो बि असांजे लाइ हुयो असांजे वॾनि क़ुर्बानी ॾिनी इन जी हक़ तलफ़ी लाइ तव्हां असां ॿाबेली थींदासीं। तव्हांजे हक़नि जो तहफ़ुज़ असां गॾिजी तव्हां सां ॿाबेली थी तहफ़ुज़ बि वठंदासीं। त ईअं न आहे त असां या तव्हां बेयारो मददगार आहियो। छड़ी हिमत जी गुंजाइश आहे उहा हिमत अलाह ॾींदो ऐं अलाह ताला में उमेद आहे त का बि अहिड़ी शइ न थींदी जंहिंसां सिंध सूबे खे का तकलीफ़ हुजे या हक़ तलफ़ी थिए। मुंहिंजी गुज़ारिश आहे त सिंध हुकूमत या मरकज़ी हुकूमत सां ॻाल्हायो ऐं उन्हनि खे चए त ब्रीफिंग ॾियो असांखे जेके 6 कनाल असांजी सिंध जी आवाम उथी पई आहे उन्हनि खे ब्रीफिंग ॾियो टॉक शोज़ कयो अख़बारुनि में तव्हां लेखक ॾियो त कीअं तव्हांजे हक़नि जो तहफ़ुज़ असांजे इन भज जोड़ में थिए थो पियो इन ते उहो असांखे ब्रीफिंग ॾियनि ऐं जे उन ब्रीफिंग में हिते सिंधी क़ौम मुतमइन थिए थी त ॿाबेली पंहिंजे हिसाब सां वरी थी वेंदासीं बहितरी थी वेंदी ऐं जे नथी थिए त वरी आवाज़ बुलंद करण लाइ असां ॿाबेली थींदासीं पर पंहिंजे हक़नि खे ईअं न छॾींदासीं। इहो
ज़हन में सभिनी जे हुजे त उहो वक़्तु ख़ुदा न करे अहिड़ो अचे त तव्हांखे असांखे बाक़ाइदा आवाज़ बुलंद करे ऐं पंहिंजे हक़नि खे तहफ़ुज़ ॾियण लाइ नंढड़नि खे वॾनि खे बुज़ुर्गनि खे जेके बि असांजा दोस्त आहिनि उन्हनि खे ऑन बोर्ड वठिणो आहे ऐं पंहिंजे हक़नि खे हासिल करिणो आहे। इहे मिलाकड़ा पिया थींदा सिंध में। असां पहिरें ईअं ई हाणे लाड़काणे वेंदासीं, पोइ जैकबाबाद वेंदासीं, पनो आकिल बि वेंदासीं, खैरपुर बि ईअं घुमंदा, सभु ज़िलनि में असां वेंदासीं। पर मुंहिंजा कखड़नि बचड़नि में आभार तुंहिंजो, वॾी महिरबानी। सभी दोस्त जेको आहियो सभिनी जी महिरबानी ऐं सभिनी जो असां मोहतरम न्याज़ अली खान बुड़ो साहब तरफ़ां लियाकत जतोई साहब तरफ़ां दिल जे गहराईअ सां शुक्र अदा कंदा आहियूं। महिरबानी। माइक बंदि कर, माइक बंदि कर।